अॻे साईं छोकिरियूं ख़ुलूस वारियूं हूंदियूं हुयूं, सुठा सुठा नाला हूंदा आहिनि, साइमा, नजमा, अजमा, पजमा, सभु माना इहे ममा हूंदियूं। पोइ हाणे दफ़ा एंजिल, पप्पास प्रिंसेस, स्टाइलिश लड़की, कमज़र्फ कुड़ी, अलाए कीअं भाई कमीना नालनि जा दौर अलाए कॾहिं शुरू थी विया आहिनि। पप्पास प्रिंसेस, इहे त एॾियूं भेण जूं तीतियूं थी हुआ फेसबुक ते कुड़ियूं हुआ, इहे एॾियूं सेट कयूं मां पपीअ जूं प्रिंसिसियूं, हवालड़ियूं हुआ पहिरें नंबर जूं। हाणे तुंहिंजे प्रोफाइल ते तुंहिंजो नालो लिखियलु आहे हिकिड़ो मिसाल आयज़ा ख़ान, पासे खां इहा लिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे, आई एम माई पप्पास प्रिंसेस। पिणे कहिड़ो गोविंदा आहे महाराजा फिल्म वारो जो जादू कंदो आहे या हुनजी सल्तनत आहे का वॾी, जंहिंजी तूं माना महाराणी आहे। खाए त मां खे दाल बटालू थी न घर में, चूत हिकिड़ी वरी माना इहो हर भरू माना इहो शो ऑफ हुते करिणो आहे। या वरी हिकिड़ी हूंदई माना मिसाल नालो लिखियलु हूंदई अलीशा ख़ान, वरी हेठि लिखियलु हूंदई फुली एटीट्यूड गर्ल। ये हरामी आवाज़ अहिड़ो माना वहशत, माना मां सम्झी वेंदुमि हुते त इहा पक चूतूं हूंदई। फुली एटीट्यूड गर्ल, यस। ईअं हियांव ते हथ फेराईंदो आहियां ऐं ॾिसंदो बि आहियां हियांव ते एॾा वार अथई, इन्हनि खे माना महसूसु कंदो आहियां त हीअ कंहिं क़िस्म कंहिं लेवल जी ज़लील हूंदी आहे। फुली एटीट्यूड गर्ल त ख़ुदा खे मञो, अलाह साईं जेको पहिरियों रिश्तो लाथो आहे ज़ाल मुड़ुस जो, कंहिं न कंहिं जा त थींदव न, त इहे एटीट्यूड हटाए कुझु माना सेटीट्यूड बि कयो असां वां। सम्झो न, छोकिरनि जी काटन ज़्यान थी वई आहे यूनिवर्सिटी वारनि जी, रोज़ था पाइनि कसम सां, ऐं वञण था धुलाई कराइण त सलवारां बचिन सां चिबड़ियूं पयूं आहिनि, अलाए छा थो हारजनि टपड़ मां ख़बर नाहे, मनी थी हारजनि लाइ समर बांड था कढनि, एॾी खटी मनी था कढनि बचियूं बि चिबड़ियूं पयूं अथनि कांचड़ सां। ओ बेज़ार थी वियो आहे धोबी त भेण खे कांच फाटी न पए पराई दुआ कीअं। त ख़ुदा खे मञो, छोकिरनि ते रहम कयो, ज़िंदगी सेट कयो, लवर बॉयज़।